ॿिए पासे अपडेट कंदासीं। इस्लामाबाद में औरत मार्च के हवाले से वॾी तादाद में औरतूं मार्च में शरीक थियूं आहिनि। पुलिस ऐं औरतुनि विच में झेड़ो बि थियो। औरतुनि ते लठनि जो वस्कारो कयो वियो। बिल्कुल नाज़रीन, अपडेट की औरत मार्च में शिरकत कंदड़नि जो इस्लामाबाद के डी चौक ते धरणे जो ऐलान किया वियो आहे। इंतजामिया कंटेनर लगाए डी चौक वेंदड़ समूरा रस्ता बंद करे छॾिया आहिनि। ॿुधायूं त औरतुनि कंडेदार तारूं हटाए छॾियूं आहिनि। औरत तंज़ीमुनि तरफ़ां हर सूरत में डी चौक वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मार्च के रोकण लाइ पुलिस जा टाला मुक़रर कया विया आहिनि। अहम ख़बर ॾी त इस्लामाबाद में औरत मार्च जे हवाले सां ॿुधायूं त वॾे तादाद में औरतूं शरीक थियूं आहिनि। पुलिस ऐं औरतुनि में झेड़ो थियो आहे। औरतुनि ते लठ जो वस्कारो कयो वियो आहे। औरत मार्च में शिरकत कंदड़नि इस्लामाबाद जे डी चौक ते धरणे जो ऐलान करे छॾियो आहे। इंतजामिया कंटेनर लगाए डी चौक वेंदड़ समूरा रस्ता बंद करे छॾिया, जॾहिं त औरतुनि कंडेदार तारूं बि हटाए छॾियूं आहिनि। औरतुनि ते लठनि जो वस्कारो कयो वियो आहे। औरत मार्च में शिरकत कंदड़नि इस्लामाबाद जे डी चौक ते धरणे जो ऐलान कियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, औरत मार्च के हवाले से औरतुनि के आलमी ॾींहं के हवाले से मुख़्तलिफ़ ख़वातीन की तंजीमुनि तरफ़ां ऐलान किया वियो हो त इस्लामाबाद में डी चौक से धरणो हयो वेंदो। ज़िले इंतजामिया औरत तंजीमुनि के एहतजाज करण की रैली कढण की इजाज़त न ॾिनी। उन बावजूद वॾे तादाद में ख़वातीन इन वक्त प्रेस क्लब के ॿाहिरि मौजूद हैं। प्रेस क्लब के ॿाहिरां नारेबाजी कई पे वञे, तकरीरूं कयूं पे वञनि ऐं औरतुनि तरफ़ां ऐलान किया वियो आहे त हर सूरत में वो डी चौक ते वञी एहतजाज कंदा। इस्लामाबाद प्रेस क्लब जे आॾो जेके भी रोड रस्ता लगन था उन्हनि ते कंटेनर लगाए, कंडेदार तारूं लगाए उन्हनि खे बंद कयो वियो। उन बावजूद ख़वातीन जो हिकिड़ो वॾो तादाद जेको आहे उहो कंडेदार तारूं हटाए करे इन मार्च में शरीक थी चुको है। इन वक्त प्रेस क्लब वालों गड है। कुछ ख़वातीन जेके आहिनि उहे रुकावटूं हटाए रहियूं हुयूं त जेके मर्द एहलकारनि तरफ़ां उन्हनि ते लाठी चार्ज कई वई आहे, जंहिं ते जेके हिते पिंडाल में सख़्त क़िस्म जो एहतजाज जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। नारेबाज़ी कई पे वञे। ॿिए पासे डी चौक ते बि कंटेनर लगाए करे, कंडेदार तारूं लगाए करे डी चौक के मुकम्मल तौर बंद कयो वियो आहे। पर ख़वातीन बज़िद आहिनि त हर सूरत में वो डी चौक ते वञी पंहिंजो एहतजाजी धरणो हणिजो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंभर।